अचो त तव्हांखे ॿुधाईंदो त हिन वक़्तु मार्केट में बरसातुनि खां पोइ थर में कहिड़ियूं कहिड़ियूं भाॼियूं ऐं फ्रूट मिले पियो। छा मौजूद है? खुंबी है, चिबड़ है, गुआर है, हाँ गिदरी है, थर जो छायूं है, हाँ थर जो मेवो है। ॿियो ठीकु आहे। हाणे मूंखे ॿुधायो त खुंबियूं कीअं आहिनि? खुंबियूं घणे किलो आहिनि? 150 रुपया। ठीकु आहे, ॿुधाईंदा वञो कहिड़ी शइ घणे किलो? 200 रुपया, चिबड़ नंढो 50 रुपया, वॾो चिबड़ 50 रुपया, ठीकु आहे। 40 रुपया छायूं भाॼी वारो, वॾो छाऊं खाइण वारो 100 रुपया। अच्छा, छाई भाॼी वारी अलॻि आहे, खाइण वारी अलॻि आहे? जी हाँ। अच्छा, कीअं छा फ़र्क़ु आहे ॿिन्ही में? हू भाॼी लाइ, हू खाइण लाइ। असां छायो त खाईंदा आहियूं, भाॼी कीअं ठहंदी आहे? भाॼी बसि जी सब्जी ठहंदी आहे, ईअं ठहंदी आहे। अच्छा जी हाँ। हाणे ग्वार घणे ॿुधायो? 200 रुपया। 200 रुपया किलो? जी हाँ। उहा आम ग्वार घणे आहे? ॿी ग्वार? ॿी ग्वार 50 एक अलाए घणी आहे। पोइ हेॾी महांगी वाला? हीअ त थर जी आहे न। हा, ये थर जी आहे, न दवा आहे न फुहारो आहे, कोई केमिकल कोन्हे, इन करे महांगी आहे। जी हाँ। अच्छा, आधा पोइ हाणे अधु किलो कयोसि? ग्वार कयोसीं। हा, अधु किलो ग्वार कयो। जी हाँ। हाणे तुंहिंजी ॿी का शइ त असांखे ठाहिणी कोन ईंदी सवाइ हिनजे। ॿी का शइ मूंखे ठाहिणी कोन ईंदी घर में। नंढो चिबड़ खणी वञो। चिबड़ ठाहिणु कोन ईंदो न। हीअ छा आहे परियां? हीअ मेवो आहे। हीअ हा, थर जो मेवो। मेहो थर जो ॾेखारियो। थर जो मेहो एॾो नंढो आहे? हूंदो हेॾो आहे। हा, हूंदो ई वॾो आहे। थर जो मेहो एतिरो हूंदो नंढड़ो? हा। पचाइबो कीअं, साॻी तरीक़े सां? सब्जी देता है। घणे आहे मेहो? जी 100 रुपया। अच्छा, ये छाई थर जी भाॼी ला, भाॼी वारी छाई? जी हाँ। कटींदव हिकिड़ो? कटी ॾेखारो। हा, आहे बि कटी। मोरी भाॼी में विझी छॾियो। छुरी कोन्हे। न, ही ठाहे बि कीअं? इहो पाण तूरी ठाहींदा आहियूं। हा, सनी सनी छुले त जीअं सब्जी फ्राई कंदा आहियूं तूरी। हा, बसि ईअं करणी आहे। तुरी वांगुरु ठाहिणो आहे? जी हा, मथे ते सनी सनी खल आहे, सफ़ा कच्ची आहे। मथां सनी लाहे बि? लाहे, बाक़ी टुकड़ा कर बसि। हीअ तूरी कटंदा आहियूं। हा, पर मथी खल लाहे बि? जी लाहे बि। अच्छा, आधा इहा कीअं थो ॾी? 40 रुपया। ॾे त हाणे तुंहिंजी छाई बि खाई ॾिसूं, अधु किलो ॾिजाए। तो दोस्तों, हीअ थर जी छाई आहे जंहिंजी भाॼी ठहंदी आहे। इहा छाई वॾी थींदी आहे या न थींदी आहे? वॾी पई आहे परे। हीअ छाई आहे? न, हेठि पई आहे इहो। हेठि पई आहे। इहा गाढ़ी हूंदी आहे? गाढ़ी बि आहे, अच्छी बि आहे, पर हूंदी मिठी। हूंदी मिठी, भले गाढ़ी। हूंदी। अच्छा दोस्तों, सो असां बि कुझु शॉपिंग कई आहे, हल्की फुल्की शॉपिंग कई आहे, थोरी घणी भाॼियूं वरिती आहे। हाणे मसइलो इहो आहे त भाॼियूं ठाहिणु जेके असांखे अचनि थियूं, गुआर ठाहिणु अचे थी, घर वारनि खे गुआर वरिती आहे। हिकिड़ो तजुर्बो कबो छाई मूं ज़िंदगी में। हीअ जेका छाई आहे तव्हांजे साम्हूं, हीअ छाई आहे जेका पचाइबी आहे, थर जी छाई भाॼी जे लाइ। तो कॾहिं बि कोन पचाई आहे, पहिरियों तजुर्बो आहे, वरिती आहे। थर जा मेहा जेके आहिनि, हीअ थर जो मेहो आहे। एतिरो नंढड़ो मेहो मूं ज़िंदगी में कॾहिं कोन ॾिठो आहे ऐं तमामु सॉफ्ट आहे। थर जो मेहो कीअं ठाहिबो आहे? साॻी तरीक़े सां। हिन करे थोरो सां शयूं ठाहिणु कोन थियूं अचनि, नयूं आहिनि, थी सघे त घर ठाहिणु न अचनि। जीअं खुंबी पई आहे, खुंबी बि ठाहिणु नथी अचे घर, इन करे न वरिती आहे। बहरहाल थोरो सां शयूं वरितियूं आहिनि। हीअ हिन वक़्तु लोकल फूड जेको आहे तव्हांजो थर पार्कर में अवेलेबल आहे, मिली वेंदो। ही आहे थर जो छाहो, ताज़ो ताज़ो छाहो।